अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अब लोग सबक खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि पार्टी अॻवाननि जो मुशावरती इजलास अॼु थींदो। इजलास में डी चौक ते रिथियल जलसे ऐं बेतमादी रिथ ते मुशावरत कई वेंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी सदारत हेठि आला सतही इजलास अॼु थींदो। सिंध में गवर्नर राज लागू करण बाबति समरी ते गौर कयो वेंदो। शेख रशीद वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सिंध में गवर्नर राज लागू करण जी तजवीज़ ॾेई चुको आहे। बेतमादी रिथ ते वोटिंग खां अॻु पीटीआई मेंबरनि वज़ीर आज़म इमरान ख़ान ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। 11 MNAs कप्तान खां बग़ावत करे सिंध हाउस में पनाह वठी छॾी। राजा रियाज़, नूर आलम ख़ान, नवाब शेर वसीर, बासित सुल्तान बुखारी ऐं ख्वाजा शिराज सिंध हाउस में मंज़र आम ते अची विया। ज़रियनि मूजिब MNA अहमद हसन ॾहर, नुज़हत पठान, राना कासिम नून, रियाज़ मसारी, वजी अकरम, डॉक्टर रमेश वाकवाणी ऐं गफ़ार वटो बि सिंध हाउस में मौजूद। सिंध हाउस में मंज़र आम ते आयल राजा रियाज़ दावा कई आहे त 12 न पर 24 MNA साणस गॾु आहिनि जेके पंहिंजे ज़मीर मौजिब वोट कास्ट कंदा। पार्लियामेंट लॉजिस ते हमलो कराए वियो, उन करे असां सिंध हाउस में पनाह वरिती आहे। इमरान ख़ान खे चैलेंज कयूं था त पार्लियामानी पार्टीअ जो इजलास घुराए पोइ ख़बर पवंदी त साणस केतिरा MNAs गॾु आहिनि। PTI जे क़ौमी असेंबलीअ जे मेंबर रमेश कुमार बि दावा कई आहे त 3 वफ़ाक़ी वज़ीर बि तहरीक इंसाफ़ छॾे चुका आहिनि। सिंध हाउस में 3 वफ़ाक़ी वज़ीरनि समेत 33 मेंबर तरसियल आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां पार्टीअ सां बग़ावत कंदड़ मेंबरनि ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन सां राब्ते जो फ़ैसिलो। क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर खे 21 मार्च ते इजलास घुराइण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म जी सदारत हेठि पार्टी तर्जुमाननि जे इजलास जी अंदरूनी कहाणी बि साम्हूं अची वई। पार्टी सां बग़ावत कंदड़ मेंबरनि ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन सां राब्ते जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पार्टी पॉलिसी जी भञकड़ी कंदड़नि खे डी नोटिफाई करे सघिजे थो। हू मुख़ालिफ़नि खे बख़्श न कंदो, आख़िरी बॉल ताईं मुक़ाबिलो कंदो। वज़ीर आज़म पारां सिंध हाउस जी मॉनिटरिंग करे रोज़ानी बुनियाद ते रिपोर्ट ॾियण जो बि हुकुम। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरबराही में पीपुल्स पार्टीअ जे कोर कमेटी जो इजलास। ज़रदारी हाउस इस्लामाबाद में थींदड़ इजलास में बेतमादी रिथ ऐं मुल्की सियासत ते मुशावरत। PP चेयरमैन जो चवणु आहे त MNAs खे संगीन नतीजनि जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। बेतमादी रिथ में हिसो वठण ते गिरफ़्तारियुनि ऐं तशदुद जूं धमकियूं ॾिनियूं वियूं। PDM ऐं पीपुल्स पार्टी मेंबरनि जी हिफ़ाज़त कंदी। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में बिलावल भुट्टो चयो त फ़िलहाल पंहिंजा कार्ड ज़ाहिर नथा कयूं। ऐं मुल्क में कोरोना वायरस बिघे 7 मरीज़ फौत थी विया। आलमी वबा सबब फौतुनि जो अंगु 30,326 थी वियो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 183 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 0.64% रही।